ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 8/5/2026। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां हाणे शूद्र घराने सां निकिरी ब्राह्मण घराने में आया आहियो। बाबा ब्रह्मा मुख सां तव्हांखे एडॉप्ट कयो आहे, त हिन ख़ुशी में रहो। कृष्णा कहिड़ो बि इहो राज ब्राह्मण कुल वारे ॿारनि ही सम्झी सघंदा आहिनि। उत्तरा निराकार श्री बाबा असांजो पिता आहे ऐं ब्रह्मा असांजी माता आहे। निराकार भॻवान कीअं माता पिता बंधु सखा ठाहींदा आहिनि, इहे गुह्य गुप्त राज ब्राह्मण कुल जा ॿार ई सम्झी सघंदा आहिनि। उन्हनि में बि जो दैवी कुल में ऊच पद पाइण वारा आहिनि, उहे ई इहे राज यथार्थ रीति सम्झंदा। दैवी कुल में ऊच पद पाइण वारा ॿार हिन राज खे सुठी रीति सम्झंदा। ओम शांति। ॿार वेठा आहिनि, सम्झनि था कि असांजो बाप दादा आयल आहिनि। बाबा त इकठो थी वेंदा आहिनि दादा सां गॾु, त चईंदा बाप दादा। ये टीचर भी आहे, बाप दादा जे बग़ैर त कुझु ॿुधाए न सघे। बुद्धि हलणी खपे, श्रुति नई ॻाल्हि आहे। अज्ञान काल में यादि कंदा आहिनि सिंगल खे, चईंदा आहिनि असांजो गुरु फलानी जॻह आहे, उन्हनि जे शरीर जो नाम ॼाणंदा आहिनि। असांजो बाबा असांजी माउ फलानी जॻह आहे, उन्हनि जो नाम रूप सभु कुझु आहे। मनुष्य पोइ शॉर्ट में लिखी छॾियो आहे। मनुष्यनि जो ठाहियो उन्हनि में कुझु न कुझु रॉन्ग आहे। पर गायन आहे तत्व में मातेश्वर पिता, इहे हिक जे लाइ ई ॻायल आहे, ब्रह्मा जे लाइ बि न आहे। उन्हनि जो नाम रूप बुद्धि में न ईंदो आहे। तत्व में मातेश्वर पिता, इहे हिक शिव बाबा जे लाइ ई आहे, ब्रह्मा जे लाइ न चईंदा आहिनि। उन्हनि जो नाम रूप बुद्धि में न ईंदो आहे, न विष्णु न शंकर जो। ॻाईंदा आहिनि तव्हां माता पिता सां, असां बालक तव्हांजा, त बुद्धि मथे हली वेंदी आहे। श्री कृष्ण खे यादि कोई करे न सघे, यादि पोइ बि निराकार खे कंदा आहिनि। हुननि जी महिमा आहे न, त बाप सम्झाईंदा आहिनि हिते जॾहिं वेंदा आहियो त लौकिक संबंध सां बुद्धि योग कढी पारलौकिक बाप खे यादि करो। हिन समय ये सम्मुख आहे। भक्ति मार्ग में जो ॻाईंदा आहिनि त अखियूं मथे करे करे वेंदा आहिनि। तव्हां माता पिता आहियो, तव्हां माता पिता हे भॻवान से ई यादि कंदा आहिनि। भॻवान जॾहिं चईंदा आहिनि त भॻवान जॾहिं चईंदा आहिनि तॾहिं त शिवलिंग खे बि यादि न कंदा आहिनि। तोते मिसली ॻाईंदा रहंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे लाइ बि ईअं न चई सघंदा आहिनि, इहे त महाराजा महारानी आहिनि। उन्हनि जा ॿार ई माता पिता चईंदा न, बंधु न चईंदा। भगत माण्हू ॻाईंदा आहिनि भगत भाव, मतिलबु चइण जो मतिलबु बाबा जैसे चवनि था कि भक्ति मार्ग में जॾहिं माता पिता चईंदा आहिनि त निराकार खे यादि कंदा आहिनि। मथे वेंदी आहे, मतिलबु निराकार न, मतिलबु मथे वेंदी आहे बुद्धि। भगत माण्हू ॻाईंदा आहिनि पतित पावन, परंतु उहो बुद्धि में न ईंदो आहे कि शिवलिंग हूंदो आहे। ईअं न सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि, हे ईअं ई सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि हे भॻवान, मतिलबु भॻवान जे बारे में यथार्थ परिचय न हूंदो आहे न, त ईअं ई चई ॾींदा आहिनि हे भॻवान। कंहिंजे लाइ चईंदा आहिनि, कंहिंखे चयो कुझु बि पतो न पवंदो आहे। अगरि इहो ज्ञान हुजे मां आत्मा आहियां, उन्हनि खे सॾु कंदी आहियां त इहे सम्झनि कि निराकार परमात्मा आहे, उनजो रूप ई लिंग आहे। यथार्थ रीति कोई बाप खे यादि न कंदो आहे। उन्हनि सां प्रीत छा हूंदी, कॾहिं हूंदी, या कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां बि न ॼाणंदा आहियो, हाणे तव्हां बाप जा ठहिया आहियो। तव्हां ॼाणंदा असांखे शिव बाबा ब्रह्मा द्वारा पंहिंजो ॿार ठातो अथईं। ये ब्रह्मा मां आहे, ये ब्रह्मा माता द्वारा शिव बाबा एडॉप्ट कयो आहे। हिन समय तव्हां सुठी रीति ॼाणंदा असां शिव बाबा जा ॿार आहियूं। साकार में पोइ प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहिनि। प्रजापिता ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टि रचंदा आहिनि। ईअं न कि कोई नई सृष्टि रचंदा आहिनि, हिन समय अची करे गोद में वठंदा आहिनि बाबा।
असांखे एडॉप्ट कंदा आहिनि। हाणे माता पिता चवंदा आहिनि त शिव पिता ठहिरियो, ब्रह्मा मां ठहिरी। उन्हनि खे चवंदा आहियूं माउ बाप। माता पिता बाप ब्रह्मा द्वारा चवंदा आहिनि त आत्मायूं मुंहिंजा ॿार आहियो। उहो आत्मा खे वेही पहचान ॾींदा आहिनि कि आत्मा छा आहे। चवंदा बि आहिनि प्रकृति जे विच में रहंदी आहे, स्टार मिसल ऐं कुझु बि न ॼाणंदा आहिनि। इहे चई न सघनि कि आत्मा 84 जन्म भोगती आहे। आत्मा शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। भिन्न भिन्न नाम रूप देश काल सां आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे त सॼो परिवार ई बदिली वेंदो। हिन पूरी स्मृति स्मृति परिवर्तन थी वई त पूरी ईअं लॻंदो आहे अलॻि ई दुनिया में अची वियासीं। हिते बि असांजी स्मृति परिवर्तन थी न कि मां आत्मा आहियां, शिव बाप जी संतान आहियां। इहा स्मृति परिवर्तन थी वई त दुनिया ई बदिली वई। त आत्मा जॾहिं हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे त हुनजो सॼो परिवार ई बदिली वेंदो आहे न, सॼो वायुमंडल ई बदिली वेंदो। हर हिकु आत्माउनि जे परिवार जो अलॻि अलॻि कहिड़ो औरो आहे न। तव्हां हर हिकु फैमिली में वञी ॾिसो त हर हिक जे घरनि में कहिड़ो अलॻि अलॻि वाइब्रेशन हूंदा आहिनि, त उन्हनि जी सोच सां उहो वाइब्रेशन ठहींदा आहिनि। त हिकु आत्मा जॾहिं शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, हुनजो नाम रूप देश काल बदिली वेंदो आहे, पूरो परिवार ई बदिली वेंदो, पूरी दुनिया ई बदिली वेंदी, मतिलबु वायुमंडल ई बदिली वेंदो। ऐं बाबा सां गॾु रहंदा आहियूं त कीअं वायुमंडल थियो। कोई एडॉप्ट कंदा आहिनि त परिवार ई बदिली वेंदो आहे न। माता पिता जंहिं जन्म ॾिनो उन्हनि खे बि ॼाणंदा आहिनि। पोइ जो एडॉप्ट कंदा आहिनि उन्हनि जे घर जो ठही वेंदो। इहे सभु हिते तव्हां शूद्र घराने सां निकिरी हाणे ब्राह्मण घराने में आया आहियो। ब्राह्मण तन सां तव्हांखे ब्रह्मा तन सां बाबा असांखे एडॉप्ट कयो। तव्हां त ब्राह्मण कुल में अची वियो न। इहे ॻाल्हियूं शास्त्रनि में न लिखिबियूं आहिनि, इहे सम्झाइबो आहे। लिखण सां कोई सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो असां परमपिता परमात्मा जी संतान आहियूं। इहा थी वई असांजी मां। ब्रह्मा खे प्रजापिता ई चईंदासीं। हिन द्वारा तव्हां ॿारनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। इहे केतिरी गुप्त ॻाल्हियूं आहिनि, सवाइ सम्मुख जे कोई सम्झी न सघे। सम्झंदा बि उहे ई जो ब्राह्मण कुल जा हूंदा, दैवी कुल में ऊच पद पाइण वारा हूंदा। नया कंहिंजी ॿुधी में इहे ॻाल्हियूं वेंदियूं न ॿुधी में वेंदियूं, न कंहिंखे सम्झाए सघे। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहिनि जंहिंजी ॿुधी में वेंदो आहे। ॻायल बि आहे न तत्व में मातेश पिता यादि कबो आहे न शिव बाबा खे। पोइ चवंदा आहिनि तव्हां माता पिता, हिकु बाप पोइ माता पिता कीअं। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झाए न सघे। जीअं शास्त्रनि में व्यास जो लिखियो आहे उहो मनुष्यनि कंठ करे छॾियो आहे। वैसे तव्हांखे बि चवंदा आहिनि तव्हांखे कोई ॿुधाए तव्हां कंठ करे छॾियो। नए मनुष्यनि जे लाइ वैसे तव्हांखे बि चवंदा आहिनि तव्हांखे कोई ॿुधायो तव्हां कंठ करे छॾियो आहे। नए मनुष्यनि जे लाइ लेकिन असां सम्झ सां चवंदा आहिनि, अनुभव सां चवंदा आहिनि। सम्झाइण ॾाढो मुश्किल आहे न हिते। हिते रहण वारनि में बि कोई एतिरो बि सम्झाए न सघंदो आहे। तव्हां आत्मायूं आहियो। तव्हांजो बाप परमपिता परमात्मा आहे। उहो बेहद जो बाप ई बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। वरसो ॾींदा आहिनि पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे 84 जन्म पूरा थी विया। हाणे बाप पोइ वरसो ॾियण आया आहिनि। कंहिंखे सम्झाइणु केतिरो सहज आहे। तव्हां माता पिता कंहिंखे चइबो आहे, वीचार जी ॻाल्हि आहे न। ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि पोइ माउ बि ज़रूरु खपे। त जो अनन्य बच्चियूं हूंदियूं आहिनि ब्रह्मा प्लान अनुसार उन्हनि खे जगदम्बा जो टाइटल ॾिबो आहे। मेल खे जगदम्बा न चई सघंदा आहियूं, इन्हनि खे जगत पिता चईंदासीं। सोचो इन्हनि जो प्रजापिता नाम मशहूरु आहे। अच्छा प्रजा माता किथे आहे?
त एडॉप्ट कबो आहे माता खे। आदि देव त आहे पोइ आदि देवी खे मुक़ररु कबो आहे। जगदम्बा त हिकु ई आहे न, उन्हनि जी महिमा आहे। जगदम्बा ते केतिरो मेलो लॻंदो आहे, परंतु उन्हनि जी ऑक्यूपेशन की कोई ॼाणंदो न आहे। कलकत्ते में काली जो मंदरु आहे, बॉम्बे में जगदम्बा जो मंदरु आहे। शिकिल अलॻि अलॻि आहे। जगदम्बा आहे केरु इहे कोई न ॼाणंदा आहिनि। उन्हनि खे बि भगवती चईंदा आहिनि। हाणे जगदम्बा खे भगवती न चईंदासीं, उहो त ब्रह्मणी आहे, ज्ञान ज्ञानेश्वरी आहे। उन्हनि जो बाप सां उन्हनि खे ज्ञान मिलियो आहे। तव्हां सभु जगदम्बा जा ॿार आहियो न, ज्ञान ॿुधी करे पोइ ॿुधाईंदा आहियो। तव्हांजो धंधो ई इहो आहे। तव्हांखे ईश्वर पढ़ाईंदा आहिनि, कोई मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि। इहे ब्रह्मा बि त मनुष्य आहे न। मनुष्य कोई खे बि पावन न ठाहे सघंदा आहिनि। मनुष्यनि जी बुद्धि एतिरी डल थी वई आहे जो कुझु सम्झंदा ई न आहिनि। पतित पावन त हिकु बाबा आहे, उहे ईंदा ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिण। सॼी दुनिया तमो प्रधान आहे, सभु पतित आहिनि। नई दुनिया पावन, पुराणी दुनिया पतित। पुराणी दुनिया में आहे नरकवासी, नई दुनिया में आहिनि स्वर्गवासी। बुद्धि बि चईंदी आहे सतयुग में सिर्फ़ु भारतवासी देवी देवता हूंदा, ॿियो कोई न हूंदा। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान मिलियो आहे। नई दुनिया में पहिरियों सूर्यवंशी देवता हुया, पोइ चंद्रवंशी हुया, पोइ सूर्यवंशी पास्ट थी विया। चंद्रवंशियुनि खां पोइ वैश्यवंशी, शूद्रवंशी हुआ। बराबरि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। उन्हनि जे अॻियां छा हुयो, ये कोई सम्झी न सघंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाबा चक्र जो राज सम्झायो आहे। द्वापर में वैश्यवंशी, कलयुग में हूंदा आहिनि शूद्रवंशी। हाणे तव्हां ॼाणंदा असां ब्राह्मण ठहिया आहियूं। तव्हांखे बाबा पंहिंजो ठातो अथई, अर्थात शूद्र धर्म खां देवता धर्म में ट्रांसफर कयो अथई। हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी त आहिनि न, लक्ष्मी नारायण जो राज्य आहे न, राम राज्य ते न, राम राज्य। हाणे कलयुग जो अंत, कलयुग खां पोइ ज़रूरु सत्युग ईंदो। कलयुग में पुराणी पतित दुनिया महान दुखी आहे, इन करे देवताउनि जी वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि, मथो टेकंदा आहिनि। अच्छा, लक्ष्मी नारायण खे राज्य कीअं ॾिनो? कोई आहे जो ॿुधाए सघे? कोई जी बि ख़्याल में न हूंदो, छो जो बुद्धि में आहे कलयुग अञा ॿाहिरि आहे, 40,000 वर्ष पिया आहिनि। हिन करे ख़्याल ईंदो ई न आहे माण्हुनि खे कि कलयुग ख़तम बि थींदो। हाणे तव्हांखे ख़्याल ईंदो आहे। कई ॿार चईंदा आहिनि असांखे यादि न रहंदी। छो न रहंदी आहे? छो जो सवेरे सवेरे उथी करे बाबा खे यादि न कंदा आहियो, धारणा न कंदा आहियो, सम्झंदा आहियो, पोइ कंहिंखे सम्झंदा बि आहिनि, पोइ कंहिंखे सम्झाए न सघंदा आहिनि। इहे त ज़रूरु थींदो। सभु हिकु रस समझदार ठही न सघनि। समझदार बि खपनि, बेसमझ बि खपनि। ॾाढा समझदार त वञी करे राजा रानी ठहींदा। जेतिरो जो जास्ती सम्झाईंदा हुनजो नाम बालो थींदो। प्रदर्शनी में थोड़ा ॿार कच्चा आहिनि। बाबा ख़ुदि बि चईंदा आहिनि काथां खां निमंत्रण मिलंदो आहे त लिखी करे मोकिलियो। केरु आहे त असां ॾिसंदासीं कि कंहिंखे मोकिलिणो खपे। सन्यासी बि हुन निमंत्रण ते आहिनि, पोइ ॾाढी सुठी ब्रह्म कुमारियुनि खे भेजणो हूंदो आहे। अच्छा, कुमारिका आहे, मनोहर आहे, गंगे आहे, हिन मां कंहिंखे मोकिलूं? ॿार त ॾेर आहे। जगदीश खे मोकिलूं, रमेश खे मोकिलूं त बि सम्झंदा आहियो हिकु ॿ सां होशियारु आहे। जीअं जज मैजिस्ट्रेट हूंदा आहिनि न, हिकु ॿ सां होशियारु हूंदा आहिनि। गवर्नमेंट ॼाणंदी आहे हिकु ॿ सां होशियारु आहिनि, तॾहिं त केस हिकु ॿ जे मथां वेंदो आहे, पोइ हाई कोर्ट में वेंदो आहे, पोइ उन्हनि सां मथे वेंदो आहे। उन्हनि बि जजमेंट ठीकु न ॾिनी त उन सां मथे वेंदो। इन्हनि जे मथां तव्हां रहम करो। हाणे इहे सभु ॻाल्हियूं हिते थींदियूं आहिनि, सत्य त्रेता में थींदियूं न आहिनि। हिते मतिलबु कलयुग में, द्वापर में राजा रानियुनि जो राज हूंदो आहे। हुते महाराजा महारानी ई केस संभालंदा आहिनि। केस हूंदो बि थोरो। हाणे त तमो प्रधान पतित आहिनि त बादशाह वटि केस ईंदो त थोरी सज़ा ॾेई सघंदा। हाणे त तमो प्रधान पतित आहिनि त बादशाह वटि केस ईंदो त थोरी सज़ा ॾेई सघंदा। कड़ी भूल हूंदी त कड़ी सज़ा ॾींदा।
मतलब थोड़ो सो भूल हूंदी त थोड़ी सज़ा। हिते त कंहिं जज वकील ॾेर आहिनि, एतिरो कारोबार में फ़र्क़ु आहे। सब्जेक्ट में छा हूंदो इहे कंहिंखे पतो न आहे। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि, कोई सां बि पुछो हिन लक्ष्मी नारायण खे ॼाणंदा आहिनि जे बिरला ॾाढा मंदर ठाहींदा रहंदा आहिनि। वैसे त कोई सुठो ॿारु आहे, हुनखे चिठी लिखे तव्हां लक्ष्मी नारायण जे मंदर त ॾाढा ठाहींदा आहियो, इन्हनि खे राजधानी कीअं मिली? जबकि सतयुग में पहिरियों कलयुग हुयो, सतयुग खां पहिरियों कलयुग हुयो त कलयुग में कुझु बि न हुयो। देवता आहिनि त कोई सां लड़ाई न कई न, लड़ाई सां ही कोई विश्व जा मालिक ठही न सघंदा। विश्व जो मालिक जो हुया उन्हनि जा इहे लक्ष्मी नारायण जा चित्र रखंदा आहिनि। हाणे त कलयुग आहे, हिते लड़ाई हलंदी आहे हथियारनि जी। बाबा सम्झायो आहे कृष्ण धर्म वारा ई आपस में मिली वेंदा, आपस में प्रीत रखनि त विश्व जो मालिक ठही सघंदा आहिनि। परंतु विश्व जो मालिक त लक्ष्मी नारायण ई ठाहींदो। बुद्धि चईंदी आहे इहे आपस में मिली वञनि त मालिक ठही सघंदा आहिनि, मतिलबु विदेश वारा। परंतु सतयुग में किंग क्वीन त कोई न ठही सघे, छो जो हुनजो वरिसो त बाबा ई ॾींदा। ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे। हाणे पोइ असां योग बल सां स्वर्ग जो वरिसो वठूं था। तव्हां ॿुधाए सघंदा आहियो कल्प पहिरियों बि संगम ते बाबा सां पद पायो हुयो, 84 जन्म पूरा थिया, वरी खां हाणे वरिसो वठूं। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ स्वयं में धारणा करणु, ॿियनि में कराइण जे लाइ सवेरे सवेरे उथी करे बाप जी यादि में विहणो आहे। जो सम्झो आहे उनखे ॿियनि खे सम्झाइण जी प्रैक्टिस करणी। ॿियो आहे लौकिक संबंधनि सां बुद्धि जो कढी हिकु पारलौकिक बाप खे यादि करिणो आहे। बाबा सां जो ज्ञान मिलो उहो ॿुधी करे सभिनि खे ॿुधाइणो आहे। इहे ई तव्हांजो धंधो आहे। वरदाना समाइण जी शक्ति द्वारा हिकमत जो वातावरण ठाहिण वारा दृष्टांत रूप ठहो। जो हिकु जहिड़ा मणका आहिनि, हिकु ई लग्न हिकु स्थिति में स्थित आहिनि, हिक जी मत में हलण वारा आहिनि, आपस में संकल्प में हिकु मत आहिनि, उहो ई माला में पिरोइजदा। माला में कीअं पिरोइजी सघंदा आहिनि? जंहिंजी हिक सां लगन आहे, जंहिंजी हिकु स्थिति आहे, जंहिंजी जेका हिकु मत ते हलंदा आहिनि, जंहिंजा आपस में संकल्पनि में हिकु मत हुजे, उहो ई माला में पिरोइजदा। लेकिन हिकु मत जो वातावरण तॾहिं ठहींदो जॾहिं समाइण जी शक्ति हूंदी। मतिलबु बाक़ी सारो कचिरो समाए छॾो, बसि जो बाबा चईंदा आहिनि उनखे जीवन में धारण करे। ॾिसो बाबा जी बि मत के माण्हू प्रैक्टिकल में लाईंदा आहिनि न, त सम्झो कि जीअं बाबा जी मत की जॾहिं प्रैक्टिकल में लाईंदा आहियूं त बि हिक ॿिए जी मत मिलणी खपे। कोई त हुनखे उन रीति अप्लाई करणु चाहींदो, कोई थोरो मिक्स, कोई थोरो कहिड़ो त हिन में बि नंबर ठहींदा आहिनि। यदि कोई ॻाल्हि में भिन्नता थी वेंदी आहे त हुन भिन्नता खे समायो, तॾहिं आपस में एकता सां समीप ईंदा ऐं सभिनि जे अॻियां दृष्टांत रूप ठहींदा। स्लोगन आहे हर संकल्प वाणी कर्म में रूहानियत धारण करो, तॾहिं सर्विस में रौनक ईंदी। हर संकल्प वाणी ऐं कर्म में रूहानियत खे धारण करो। मां आत्मा आहियां, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हुन अनुसार संकल्प करो, बोलो, कर्म करो, तॾहिं सर्विस में रौनक ईंदी। देह सम्झी करे कंदा त न कंदा, आत्मा सम्झी करे कंदा।
अव्यक्त इशारो, कोई भी दर्दनाक सीन ॾिसंदा आहे ॾिसे वे नथिंग न्यू। जी ये नथिंग न्यू जो पाठ पको आहे उहो घबराईंदा न आहिनि। नथिंग न्यू छा थियो कीअं थियो ईअं थियो समाचार ॿुधंदे ॾिसंदे बि ड्रामा जी बनी हुई भावी खे शक्तिशाली ठही ॾिसंदा, ॿियनि खे बि शक्ति ॾींदा हलंदा। ड्रामा में जो आहे जीअं आहे जाते आहे उहो त थियणो ई आहे। असांजे साम्हूं अचानक कोई बि ख़बर अची सघंदी आहे, अचानक कुझु बि थी सघंदो आहे कि हीअं थी वियो, कोई ॻाल्हि कोन्हे। हाणे अॻियां छा करिणो है ना, असां सोचूं हीअं छो थियो, हाणे छा थींदो, थी त वियो है ना। कॾहिं कॾहिं इंसान केतिरो बि कोशिशि करे उनखे टाले न सघंदो है ना। कोई बि अहिड़ी सिचुएशन केतिरो बि कोशिशि करे अगरि उनखे थियणो हूंदो आहे न त हीअं न त हूअं थी वेंदो आहे। त बाबा चवनि था कि दुनिया वारा घबराईंदा आहिनि, तव्हां एकर स्थिति में रही उन आत्मा में बि शक्ति भरो, भई जेको थियणो हुयो त थी वियो, हाणे अॻियां छा करियो। कंहिंखे ब्लेम ॾियण सां बि कुझु न थींदो। जो भी संपर्क में अचनि उन्हनि खे शक्ति जो शांति जो दान ॾींदा। अच्छा वो शांति बाबा खे यादि करो।